बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा दोस्तो, उन ॾींहुं मां अव्हांखे हिकिड़ो सिंध जो वॾो मसइलो ॿुधायो जेको इंसानी जाननि सां खेॾियो वञे थो ऐं जंहिंमें मूं ज़िक्र कयो त जेके सिंध में सब्जियूं वग़ैरह थियनि थियूं उहे गंदे पाणीअ ते फ़सुल बि गंदे पाणीअ ते थियनि। अॼु हिकिड़ो मां अहम मसइलो जेको सिंध वासियुनि खे ॿुधायां थो, जंहिं ते कंहिं बि जेको आहे सो अञा ताईं गौर न कयो आहे, न गवर्नमेंट, न आम समाजी, न म्यूनिसिपल कमेटी वारनि, न टाउन कमेटी वारनि। त उहो मसइलो आहे रोलू कुता। रोलू कुता एतिरा थी विया आहिनि जो गॾहनि जेॾा जेको आहे सॼे घिटियुनि में घुमंदा था अचनि ऐं आए ॾींहुं इहा ख़बर पए थी त जेको आहे सो कराची हुजे या गंबट हुजे या ख़ैरपुर हुजे, जिते बि तव्हां वेंदव त तव्हांखे जेको आहे सो रोलू कुता नज़र ईंदा ऐं उहे जेके आहिनि से ॿारनि खे ॾाड़नि था ऐं ख़ासि तौर ते ॿार जेके आहिनि से ॿाहिरि नथा वञी सघनि, स्कूल नथा वञी सघनि, ऐं उन्हनि खे वीचारनि खे तकलीफ़ूं थियूं नज़र अचनि पियूं। त छो न त जेको आहे सो पाण समाजी वर्कर जेके आहिनि से तयारु कयूं जेके इन्हनि कुतनि खे जेको आहे सो मारियूं। जेकॾहिं असांखे हुकूमत नथी माराइजे त भला असां जेको आहे सो पंहिंजे ॿारनि जी जान बचायूं। हुकूमत जेका चए थी त तव्हां कुतनि खे खसी कयो। हाणे साईं इहो हिकिड़ो वॾो अमल आहे। कुता खसी करणु केॾो ॾुखियो कमु आहे। कुतो जॾहिं उहो पकिड़िबो, अलाए कीअं पकिड़िबो, वरी उनखे ॿधिबो, ॿधी उनखां पोइ उनखे खसी कबो। माना छा चवंदा आहिनि, टके जी कुती 100 टका गीलाणी। त माना अंधेर नगरी चरबट राजा, जंहिंमें जेको आहे इहो थिए थो वञी तव्हां जेको आहे पहिरियों कुतनि खे पकड़ियो। सो मुंहिंजी इहा गुज़ारिश आहे सभिनी दोस्तनि खे त महिरबानी करे कि कमेटियूं ठाहियो। जे असांजो शहर आहे ख़ैरपुर आहे या खोड़ा आहे या गंबट आहे या जेके सिंध जा ॿिया जेके बि इलाही शहर आहिनि, कमेटियूं ठाहियो। इन्हनि खे ख़तमु करण जे लाइ का कोशिशि कयो। असल में कुतनि जो बि ॾोह कोन्हे, कुता थींदा उते ई जिते गंदु थींदो ऐं जिते गंदगी हूंदी त ज़ाहिर आहे उन्हनि जे पलण जा जेके आहिनि से चांसिस हूंदा ऐं उहे जेके आहिनि से पलंदा। सो तंहिंजे करे नंबर ॿियो मसइलो आहे सिंध जो। सिंध जे हर घिटी, हर रोड ते, मेन रोड ते जेको आहे शहर जे ॿाहिरां जेके आहिनि से भाण पिया आहिनि, गंद पिया आहिनि ऐं उहो माल जा छेणा पिया आहिनि। जेकॾहिं तव्हां मां फ़ोटू बि तस्वीरूं वठी आयो आहियां। जेकॾहिं तव्हां उहो ॾिसंदव त असांजे खोड़नि जे शहर जे चौधारी जेके आहिनि से जेको बि इहो ग़रीबाबाद खां वठी वरी यको रिपड़ी मोड़ ताईं या ओॾे मदीना पेट्रोल पंप ताईं इहे सभु हो पिया आहिनि, भाण पिया आहिनि। छा माण्हुनि मां सिविक जेको आहे सो सेंस ख़तमु थी वियो आहे, समाजी सोच ख़तमु थी वई आहे। बीमारी, बदहाली ऐं उहा जेका पैदा करण में जेको आहे सो उहे पंहिंजे घरनि में छो नथा रखनि ऐं उहे जेके आहिनि से उते खणी या उनजो डिस्पोज़ल छो नथा कनि। जेकॾहिं असां सभिनी खे ईअं छॾियोसीं त बसि सभु हुकूमत करे त पोइ इहो हुकूमत जेको आहे छा करे, जॾहिं असां पाण जेको आहे सो उन में बदउनवानी कंदासीं ऐं उन में जेको आहे सो उनखे ॿाहिरि रखी उनजो डेकोरेशन पीसिस ठाराईंदासीं त पोइ इहे छेणा बि असांजो अज़ाब बणिजी विया आहिनि। ऐं मींहुं वसे थो, सॼी जेका आहे रोडनि ते जेको आहे छेणा पिया आहिनि, उहे छेणा जेके आहिनि से मुंहं में लॻनि था त इहो कंहिंखे नज़र नथो अचे। इहो कमु त जेको आहे सो म्यूनिसिपल कमेटीअ जो आहे, पर अदा म्यूनिसिपल कमेटी या टाउन कमेटी बि कीअं कमु करे। हाणे जेको आहे सॼी सिंध में तव्हां ॾिसंदव त जेके बि भर्तियूं आहिनि उहे जेके आहिनि से शिकारनि जे बदिरां मुस्लमान जेके आहिनि से भर्ती थियल आहिनि ऐं उहे मुस्लमान बि जेको आहे ज़ाहिर आहे उहे त कमु कोन कंदा न। उहे त कंहिं वॾेरे जा पुट आहिनि या कंहिं अमीर जा पुट आहिनि, उहे जेके आहिनि से अची करे सिर्फ़ु पंहिंजी पघार था वठनि। हाणे जंहिं मुल्क में, जंहिं इलाइक़े में, जंहिं ॻोठ में, जंहिं शहर में जेके शिकारी उहे भर्ती थियल हूंदा, जेके कंहिं वॾेरे जा माण्हू हूंदा या वॾेरे जा पुट हूंदा, त पोइ उहो जेको आहे सो साफ़ु कीअं थींदो, केरु कंदो, केरु चवंदो उन्हनि खे त बाबा तव्हां वञी साफ़ु कयो। हो हिकिड़े
टेलीविज़न ते जेको आहे सो हिन में ॾेखारनि पिया फेसबुक ते त हिकिड़ो हमराह जेको आहे कार ते आयो, वॾी कार ते, ऐं कार जेका आहे उहा खणी जेको आहे सो लही करे ऐं जेको आहे सो काटन जा कपिड़ा पिया सिधो जेको आहे चेयरमैन जी ऑफिस में हलियो वियो। चेयरमैन सम्झो त जेको आहे सो हिन खे जेको आहे को वॾो माण्हू आहे, हिनखे मां चांहि ॿांहि पियारियां ऐं हो हाल वाली खां पोइ चयईं त भई मुंहिंजी पघार, त चेयरमैन जेको आहे सो उहो वाइड़ो थी वियो त तुंहिंजी पघार छो? चई मां हिते जेको आहे सो शिकारी भर्ती थियल आहियां। त हाणे जॾहिं जेकॾहिं इहे माण्हू हूंदा शिकारी, पोइ त पोइ रोडनि ते इन्हनि ते गंदगी हूंदा, इन्हनि ते जेके आहिनि से असांजे शहरनि में गंदगी हूंदी, असां में सेंस ई कोन्हे को, त असां जेको आहे सो पंहिंजो पाण खे गंदा कंदा था वञूं हर नमूने सां। आख़िरकार ईअं कंदा कंदा असां जेको आहे सो एसि ताईं थी वेंदासीं जो असांजे निड़ीअ ताईं जेको आहे सो वञी गंदगी पहुचंदी, पोइ साहु खणण बि जेको आहे ॾुखियो थी वेंदो। ऐं हींअर उहा ई हालति आहे। त वरी जेकॾहिं तव्हां स्कूल में वेंदव त तव्हांखे स्कूलनि में बर्बादीअ जी निशान ॼण त उहो मुंहं जे दड़े जा आसार न, मुंहं जे दड़े में बि सफ़ाई तमामु बहितरी अथव। उते जेके आहिनि से वाह जा कमरा ठहियल आहिनि, उते वाह जा जेके आहिनि से हाल ठहियल आहिनि, वाह जा जेके नालियूं रस्ता ठहियल आहिनि, पर स्कूलनि जी बदहाली ॾिसी करे मां जेको आहे सो 2-3 स्कूल पंहिंजो असांजो हाई स्कूल जेको आहे सो उहो विज़िट कयो। उन स्कूल जी बि एतिरी हालति ख़राबु लॻी पई। ऐं उनखां पोइ मां वियुमि होॾे 2-3 ॻोठ वियुमि, जेको आहे खबड़ीअ वियुमि, ऐं उनखां पोइ मां जेको आहे सो ॾे सईदाबाद जे तरफ़ बि हिकिड़े स्कूल में वियो हुउमि। त अहिड़ी तरह सां स्कूलनि जी हालति जेका आहे तमामु ख़राबु आहे। ऐं उहे जेके आहिनि से छो न जेको आहे सुजाॻ था थियनि माण्हू, छो न जेको आहे सो भला जेकॾहिं गवर्नमेंट नथी करे त पाण चंदा करे ऐं जेको आहे सो स्कूल में जेको आहे सो हलरायो, ॿारनि जो मुस्तक़बिल रोशन करायो, ॿार पढ़नि, सभई वञनि था प्राइवेट थींदा। बसि प्राइवेट जो त बसि ज़मानो थी वियो आहे, प्राइवेट जी बादशाही लॻी पई आहे। प्राइवेट जेको आहे सो स्कूल एॾो थो कमाए ऐं होॾे जेको आहे कुझु कोन्हे। जॾहिं त अॼु जेको आहे हिकिड़ो फेसबुक ते ॾिठुमि त उस्तादनि जी एतिरी त पघार आहे जो ई वाही पांधीअ जो हिकिड़ो उस्ताद जेको आहे वीचारो सऊदी अरब मां रोज़ु जेको आहे सो ॿारनि खे पढ़ाइणु ईंदो हो, ऐं उनजी जेका आहे ₹1 लाख पघार हुई, ऐं वीचारो हाणे रिटायर थियो त जेको आहे सो उनखे 70,000 पेंशन मिलंदी, ऐं उहो वीचारो रोज़ु सऊदीअ मां ईंदो हो। और एक्चुअली उहो रोज़ु न ईंदो हो, पर उहे जेको आहे सो हू वीचारो जेको आहे सो उते सिस्टम खे जेको आहे ठाहियो हुअईं, ऐं जेको आहे सो सिर्फ़ु पघार खणंदो, पाण सऊदी अरब में कमु कंदो। जिते ईअं हूंदो ऐं स्कूल ईअं तबाह हूंदा त असांजी तालीम तबाह थींदी, असांजा रोड रस्ता तबाह थींदा, असांजी सिहत तबाह थींदी। त महिरबानी करे मुंहिंजो इहो अव्हांखे अर्ज़ु आहे त इहो पहिरियों त जेके रोलू कुता आहिनि, इन्हनि रोलू कुतनि जो ख़ात्मो करायो। एप्लीकेशनूं ॾियो, DCअ खे ॾियो, टाउन कमेटीअ में ॾियो, काउंसलरनि खे ॾियो, मथे गवर्नमेंट खे ॾियो, ऐं सिंध हुकूमत त हेल्पलाइन बि जेको आहे सो उहा कई आहे त जेको आहे सो जेकॾहिं किथे तव्हांखे कुता नज़र अचनि त असांखे जेको हेल्पलाइन ते ॿुधायो। त ॿियो इहो त छेणा खणायो ऐं रोड रस्ता साफ़ु करायो। स्कूलनि जे जेको आहे सो उस्ताद सिर्फ़ु अचनि था, शागिर्द त लभनि ई कोन था। ऐं इस्पतालनि में जेके दवाऊं आहिनि उहे बि दवाऊं सिफ़ारिशनि ते थियूं मिलनि, यकीन कयो कंहिंखे ईअं कंहिंखे कोन थियूं मिलनि। ऐं जेके आहिनि से बाक़ी ॿिया ग़रीब माण्हू सभु जेके आहिनि से ॿाहिरां था वठनि, जेकॾहिं इस्पताल में दवाऊं आहिनि त उहे जेके आहिनि अणलभ आहिनि। सो उमेदु त जेको आहे सो अमल थींदो, इनशा अल्लाह जेको आहे सो हिनखे तव्हां पंहिंजे हिसे जी जेका आहे कोशिशि कंदव, ऐं कोशिशि सां ई जेको आहे सो कामयाबी मिलंदी आहे। वेहण सां त रस्ता बि ठही वेंदा आहिनि, हलिबो आहे त रस्ता ठहंदा आहिनि। जेकॾहिं माण्हू वेही रहंदो सोचींदो त इहो असांजे गंद ॻिचीअ में पवंदो,
ख़ुदा हाफ़िज़, जीएसिन सदाईं गॾु।